वेलकम बैक नाज़रीन। बशीर ख़ान कुरैशी GS क़ौमी महाज जा चेयरमैन असां स्टूडियो मौजूद आहिनि। बशीर साहब, तव्हां हिन वक़्त ताईं जेका बि असांजी ॻाल्हि थी यकीनन तव्हांजी ॻाल्हियुनि मां रिफ्लेक्ट थिए थो त सिंध जो सूर आहे तव्हांजे दिलि में, हर सिंधी जे दिलि में हुजणु घुरिजे। पर जॾहिं बि असां वटि को मसइलो ईंदो आहे त क़ौम परस्त गॾिजी हड़तालुनि जी सॾु ॾेई था छॾनि ऐं उन ते असां ॾिसूं था त मईशत असांजी बंदि थी वञे। सिंध जा स्कूल बंदि पिया आहिनि, उन्हनि ते बि सिर्फ़ु हिकिड़ो वोकल एहतजाज नज़र अचे थो। तव्हां क़ौम परस्त गॾिजी का पॉलिसी नथा ॾियो पार्लियामेंटेरियंस खे, छाकाणि त हर कंहिंजो पंहिंजो फ़िक्र आहे। जीअं तव्हां चयो, का पॉलिसी नथा ॾियो त बाबा सिंध खे हीअं हलायो, हीअ असांजी पॉलिसी आहे। तव्हां पब्लिक खे उन हिसाब सां मोटिवेट नथा कयो। हिकिड़ो नज़्मो ज़ब्त जो फ़ुक़दान नज़र अचे थो। 4 माण्हू हिन पासे बीठा आहिनि, 4 माण्हू हुन पासे बीठा आहिनि। आख़िर छो एतिरी स्केटर्ड सिंध जेका आहे, या कॾहिं हिकु कंदो तव्हां गॾिजी? सिंध हिकु आहे। तव्हां 13 तारीख़ 13 अगस्त ते जी जॾहिं पीपल्स पार्टी वॾो ॾोह कयो इंतिज़ामी हवाले सां सिंध खे तक़सीम कई, उन वक़्तु तव्हां सिंध ॾिठी, कराची खां कश्मीर ताईं, केटी बंदर खां कराची ताईं। आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि न फीथो फिरियो, न को दुकान खुलियो, माण्हुनि वॉलंटियर तौरु उन में हिसो वरितो। ऐं उन खां बाद में जेके बि तक़रीबन मसइला थियनि था पिया, कालाबाग डैम ते GS क़ौमी महाज जेका तारीख़ी स्ट्रगल कई, कराची खां वठी कमू शहीद ताईं, कमू शहीद खां वठी देरा मोड़ ताईं मुसलसिल धरणा एहतजाज, हिन में अवामी शिरकत ई जेको आहे, इहे माण्हू कोन हुया जेको आहे। बाक़ी हाणे सिंध खे मुतफ़िक़ फ़ैसिलो सिंध जेतिरे ताईं न कंदी, जेतिरे ताईं सिंध धरती सां लातालकी वारी रवश ख़तमु न कंदी, उन पंहिंजी शइ जी मालिकी न कंदी, पंहिंजे धरती जी वारसी न कंदी, उन वक़्त ताईं इहो वेगाणप या मायूसी रहंदी। पर हाणे असां चऊं था त अॼु सिंध जो वजूद दाव ते लॻल आहे। असांजे समूरी सिंधी क़ौम जे बचनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। छो त हीअ धारियुनि जा जेके तूफ़ान अचनि पिया, इहे असांखे ग़रक़ करे छॾींदा। पाकिस्तान ठहियो त हिते 3 लख माण्हू बि कोन हुया। हे एॾा असाम्हूं कोन वधिया विझा आहिनि, हे सॼी दुनिया खां तड़िजी अची हिते पहुता आहिनि। अॼु असांजे शहरनि जी मालिकी जी दावा था कनि। अॼु पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार आबाद ठहिण जी ॻाल्हि करे उते धारिया माण्हू घुराइण लाइ असांखे अक़लियत में पिया कनि। मुंहिंजो सुवाल बि इहो हुयो त धारिया माण्हू बि अचनि पिया, उहे असांजे रिसोर्सिस मां जेको आहे सो खटियो बि खाइनि पिया, सभु कुझु कनि पिया, पर असां सिंधी रुॻो हड़तालुनि में लॻा पिया आहियूं। असां सिंधियुनि खे जेको नुक़सानु ॾिनो आहे उहो पीपल्स पार्टी ॾिनो आहे। जेतिरे ताईं पीपल्स पार्टी हाणे ख़तमु न थींदी त क़ौमी तहरीकूं ऐं सिंध मज़बूत न थींदी। कंहिंखे आणींदो पोइ पीपल्स पार्टी ख़तमु कंदो? माण्हुनि खे कहिड़ो ऑप्शन ॾींदो? माण्हुनि खे आज़ादी। सिंध घुरे थी आज़ादी। आज़ादी खां सवाइ ॿियो को पंधु ई कोन्हे नज़र नथो अचे असांखे त को सिंध जी आज़ादी खां सवाइ सिंध जा माण्हू ख़ुशहाल थी सघंदा। वसीला ॾींहों ॾींहों ख़तमु थींदा था वञनि। ठीकु, हाणे नौजवाननि खे नौकरियुनि जे पोयां ड्रोन फिटी करे पंहिंजे वतन जी मालिकी जे लाइ, पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ निकिरणो। पर से असांजे करप्ट सिस्टम असांजे नौजवाननि खे सरकारी नौकरियुनि जे पोयां लॻाए छॾियो आहे न। असां वटि को बि हींअर फ़रिश्तो त कोन्हे न। किथे आहे नौकिरी? जंहिं वटि पैसो वठे पियो, पैसा ॾेई वठनि था। 40% माण्हू सिंध जा जेको आहे सो उन्हनि खे नौकिरी कोन्हे का। इदारनि जा इदारा कब्ज़े में लॻा पिया आहिनि। हिते फैक्ट्रियूं लॻियूं पियूं आहिनि, उते जेको आहे सो 95% माण्हू धारियो वेठो आहे। हिते वॾा वॾा पोर्ट कासिम आहे, PIA आहे, असांजा ॿिया जेके वॾा वॾा इदारा आहिनि, उहे इदारनि जा इदारा कब्ज़े में थी विया आहिनि। सिंध खे छा ॾिनो आहे? ठीकु, वोट पीपल्स पार्टी पई वठे। सिंधी नौजवाननि जो हिकिड़ो ॿियो मसइलो आहे। असांजी सिंध में जेको नशो पतो आहे उहो तमामु घणी तेज़ी सां तरक़ी करे पियो। जेके ड्रग स्मगलर्स आहिनि उहे तमामु घणो नाणो कमाइनि पिया सिंध में। उन ते क़ौम परस्त छो ख़ामोश आहिनि? जिते वञो पान, गुटका, इहे सभु शयूं, सिगरेट, शराबूं, चर्स, अलाए छा छा पियो हले सिंध में। असांजे मुआशिरे खे हिकु त हिननि करप्ट करे छॾियो आहे। ॿियो तइलीम ते असांजे खे राता हणी छॾिया अथऊं। तइलीम एतिरी अॼु सिंध में महांगी थी वई आहे त एतिरी आउं सम्झंदा किथे बि कोन्हे। प्राइवेट स्कूल खुलण जे करे जेके सरकारी स्कूल आहिनि उते मास्तर वञण जे लाइ तयारु कोन्हनि के। ठीकु, ॿार रुली विया आहिनि। जेको आहे सो मां उन ॾींहुं दाबेची वियुसि, हाई स्कूल आहे दाबेची में, टोटल 150 स्टूडेंट आहिनि जेको आहे सो सभिनी क्लासनि में। ऐं जिते 29 मास्तर कमु कनि पिया, उते 3 मास्तर बि जेको आहे सो प्रेज़ेंट कोन्हनि के।
अहिड़ी सूरत हाल ज़ाहिर आहे जेकॾहिं हिकिड़ी कराची जहिड़े शहर जे भरिसां हिकिड़ो सिंधी हाई स्कूल आहे, दाबेची एतिरो परे कोन्हे का, सही, उन स्कूल जी इहा हालत आहे त सिंध जी ॿाराड़ी जे स्कूलनि जी छा हालत हूंदी? मां उहा ई ॻाल्हि कयां पियो न, त असांजे क़ौम परस्तनि वर्क प्लान कोन ॾिनो न सर, मुसलसिल एहतिजाज पिया कनि। वर्क एहतिजाज ॾिसो न, एहतिजाज त ठीकु आहे, मुल्क जे अंदरि पर वर्क प्लान कोन्हे। अहिड़ो मुल्क आहे जो हिते एहतिजाज जो पुरअमन एहतिजाज जो सरकार को नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। असेंबलियुनि जे अंदरि जेके माण्हू चूंडिजी वञनि था उहे सिंध जे लाइ या सिंधी माण्हुनि जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हनि। उनजा वात बि सिबिया पिया आहिनि सिर्फ़ु पंहिंजा ज़ाती मुफ़ाद ऐं पंहिंजा गर्ज़ हासिल करण जे लाइ। असां चऊं था त हाणे तब्दीली इन सूरत में अची सघे थी जो सिंध पंहिंजी उहा तारीख़ी हैसियत बहाल कराए। सिंध जॾहिं आज़ादु हुई, ऐं यकीन सां चवां थो सिंध जा सॼी दुनिया जे सभिनी मुल्कनि सां वॾा तिजारती लाॻापा हुया, सिंध जो माण्हू सुखियो बि हुयो। उन दौरनि में जॾहिं माण्हू जहालत वारी हलंदा हुया, मुंहनि जे दड़े जहिड़ा हुननि शहर तैमील कया, जहाज़रानी थींदी, बिल्कुलु सिंध एतिरियूं मखण माखी त चवनि था, ईअं कोडरनि जे लपनि सां माण्हू जेको आहे सो ईअं ॾींदा हुआ, जेको आहे सो खीर विकिणण बि बि सम्झंदा हुआ, जेको आहे सो उहा सिंध अॼु किथे वञी बीठी आहे। त असां चऊं था त जेके नुमाइंदा सिंध चूंडे मोकिले थी पई उन्हनि जी बि उते ॿुधण वारो केरु कोन्हे। सिंध असेंबली कानून साज़ी कंदी आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध असेंबली 3 दफ़ा ग्रेटर थल केनाल खे रद्द कयो, पर पंजाब ठाहे वियो। सही, हिते असीं सभु ग़ुलाम आहियूं पंजाब जा, सिंध पंजाब जी कॉलोनी बणियल आहे ऐं असां सां ग़ुलामनि वारो वर्ताव थिए पियो। कंहिंजे करे? असांजे पंहिंजे चूंडियल सिंधियुनि जे करे न साईं, असांजे लातालकी जे करे, जेका सिंध सां असां लातालकी कयूं वेठा आहियूं, सिंध सां लापरवाही कयूं वेठा आहियूं, सिंध खे जी मालकी नथा कयूं, सिंध जी वाहर वसी नथा कयूं, उन जे करे असां चऊं था त हाणे पीपल्स पार्टी समेत असेंबलियुनि खे ख़ैराबाद चई साईं GM सैद जो फ़िक्र हथ में खणी मैदान में अचिणो पवंदो। सिंध बचंदी, सिंध तरक़ी बि कंदी, सिंध ख़ुशहाली बि माणींदी, सिंध इन दहशतगर्दी मां बि निकिरी। वर्क प्लान छा आहे सर क़ौम परस्तनि जो, या ख़ासि तौर तव्हांजी पार्टी जो? तव्हांजो वर्क प्लान छा आहे, पॉलिसी छा आहे? हिकिड़ो ठीकु आहे, तव्हां चओ था भई आज़ादु हुजूं ऐं असां पंहिंजी रियासत घुरूं था, असां वटि जमहूरी रियासत आहे, असां वटि सोशलिज़म जो तसवर आहे, असां हर सतह ते उहा बहितरी आणणु घुरूं था जंहिंमें सिंधी क़ौम जी भलाई हुजे। असांजी पॉलिसी अदम तशदुद ते आहे। असां अवामी शऊर सां माण्हुनि जे ताक़त जे ज़रिए इनकलाब आणणु घुरूं था, जहिड़ो गांधी आंदो हिंदुस्तान में, जहिड़ो ॿियूं क़ौमूं पंहिंजे लाइ अॼु जीअं पुरअमन तरीक़े सां माण्हुनि निकिरी रोडनि ते अची पंहिंजा अरब मुल्कनि में जीअं थियो, जेको आहे सो असां चऊं था त असां पुरअमन तरीक़े सां, असांजो इहो तारीख़ी हक़ आहे त सिंध हज़ारे सालनि खां हिकु जुदा मुल्क जी हैसियत सां रहियो आहे। आज़ादी असांजो हक़ आहे, असांखे ॾियो। असांखे तव्हां फ़तेह त न कयो, असां त रियासत जी तौर में ख़ुदमुख्तियार रियासत जी शिकिल में पाकिस्तान में शामिलु थिया। हाणे सर 28 ते तव्हां हड़ताल जी कॉल ॾिनी आहे सूबनि वारे मामले में, ऐं यकीननि जेके माज़ी में क़ौम परस्तनि जा सॾ आहिनि उनखे सिंध वरनायो आहे ऐं हिकिड़ी पुरअमन नमूने सां हिकिड़ो बहितर एहतिजाज सिंध जे माण्हुनि रिकॉर्ड करायो आहे। पर अॼु MQM जो जेको बयानु आयो आहे, इन खां पोइ तव्हांखे लॻे नथो त अॻिते हली थी सघे थो ॿीहर किथे असां में जहिड़ो थी पए, हू चवनि बाबा असां ॻाल्हि ई कोन था कयूं? न, MQM जहिड़ो थी कराए त MQM थी कराए न। असीं वाहिद GSN क़ौमी महाद हुयो, जॾहिं MQM वारनि सां हथु मिलाइण बि गुनाह सम्झो वेंदो हो, उन वक़्तु असां हिननि सां हथु मिलायोसीं, चयोसीं बाबा सिंध जा मुस्तक़िल बाशिंदा आहिनि, ही पाण खे सिंधी सम्झनि था, उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि, ऐं अॼु बि असांजो उर्दू आबादी ॾांहुं उहो साॻियो रवैयो आहे। पर हाणे जेकॾहिं हुननि खे सिंध धरती जहिड़ी माउ जी हुननि खे गोद मिली आहे ऐं उन ते शुकुरु कोन था कनि ऐं अञा हिननि जो पेटु नथो भरिजे, त पोइ त हीअ धरती सां वेर पिया विझनि। ऐं चवां थो त अल्ताफ़ हुसैन जा ॿिया जेके माण्हुनि जा इहे ख़्याल आहिनि त असां सिंध विराईंदासीं, मां थो चवां त सिंध हू ख़्वाब में बि नथा विराए सघनि। सिंध जा जेके वारस तमामु फ़िक्री हवाले सां
अमली हवाले सां, ज़मीनी हवाले सां असां धरती जा वारस मालिक आहियूं। अॼु बि 95% धरती सिंधियुनि जे कब्ज़े में आहे। हुननि त अॼु बि चयो आहे त असां सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि ई कोन्हे कई। ॻाल्हि पोइ हे ड्रामा छाजे लाइ था कंदा वतन त बाबा क़ौमी असेंबली में सूबनि खे विरहायो। सिंध जेको आहे सो जूं सरहदूं मुल्कनि जूं को मुक़दस न हूंदियूं आहिनि, असांजूं मुक़दस सरहदूं आहिनि, असांजूं पंहिंजूं तारीख़ी रवायतूं आहिनि, असांखे पंहिंजी ज़बान आहे, असांखे हज़ारे सालनि खां पंहिंजो कल्चर आहे। जॾहिं दुनिया न हुई, पाकिस्तान न हुयो, बि सिंध हुई। सही। ऐं उन सिंध खे ईअं विरहाईंदा जो सिंध गिदड़नि कोन खाधी आहे। सिंध जा पुट गैरतमंद माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि। असां चवनि था बाबा असांजा भाइर थी रहो, असांजा सिंधी भाउ थी रहो। असां सम्झूं था त असांजो जेतिरो हक़ आहे ओतिरो उन्हनि जो आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो। बाक़ी तव्हां वेही सिंध जी वहदत सां हथु चुरांद कयो, सिंधी ॿोलीअ सां हथु चुरांद कयो, सिंध जे हर नंढे वॾे मसइले ते सिंधियुनि जी खे बाईपास कयो। इहो कमु हाणे न हलंदो। पर हिन वक़्तु जेको हुननि जी स्ट्रेंथ आहे उहा बि असां सिंधियुनि जे करे आहे न। बिल्कुलु असांजे करे अथनि। उहा ई ॻाल्हि आहे न, असांजे चूंडियल सिंधी नुमाइंदनि उन्हनि खे एतिरो लाडो कयो आहे। हाणे साईं जीएम सैद हिकिड़ो मिसाल ॾींदो त हिकिड़ो बकरार हुयो, वॾियूं ॿकरियुनि जा धण हूंदा हुआ, पोइ उन जी ॿकरियुनि जी वॾी वाड़ ठहियल हूंदी हुअसि, चौधारी लोढ़ा ॿोड़ा ॾिनल हूंदा हुअसि। त हिकु ॾींहुं बकरार रोड़ी वञी पंहिंजे पीउ खे ॿुधायो, चई बाबा अॼु असांजे ॿकरियुनि जे वाड़ जे ॿाहिरां बगड़नि जा पेर आहिनि। चई ईअं घर जा कुता भाड़िया थी पिया आहिनि, न त बगड़नि खे कहिड़ी ताक़त आहे त असांजी ॿार या असांजा लोढ़ा लताड़े अची। त अॼु सिंध जो माण्हू, जेके माण्हू चूंडे मोकिलियूं था असां सिंधी आहिनि, जंहिंजे ख़मीर में सिंधे रत में बि सिंध आहे, ऐं उहे सिंध जा माण्हू पंहिंजी धरती जी ॻाल्हि न कनि, पंहिंजनि ख़सीस मुफ़ादनि जे करे सिंध खे नज़रअंदाज़ कनि, पंहिंजे वातनि खे ताला हणनि, त आउं चवां थो त उन्हनि खे ख़ुदा पर सिंध बि पुॼंदनि। ठीकु। बशीर ख़ान कुरैशी, आख़िरी सुवाल इहो आहे त अॻिते हली अलाह न करे जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आई त पोइ क़ौम परस्त एहतिजाज खां अलावा अॻिते जी छा हिकमत अमली जोड़े रहिया आहिनि? मां त चवां डिॼनि उन ॾींहं खां हे सिंध में वॾी खूनरेज़ी कराईंदा। इन मसइले ते आउं पहिरियां बि चई हुयुमि त सिंधी सभ खां वधीक हिसास आहिनि। सिंधियुनि सभु कुझु बर्दाश्त कयो, ज़मीनूं ॾिनियूंसीं, क्लेम ॾिनासीं, जायूं ॾिनियूंसीं, शहर ॾिनासीं, छा न ॾिनोसीं, छा न असांखां खसियऊं। इहो त 64-65 सालनि जी तारीख़ खोलींदो त हर त सिंध जेको सठो सिंध जेतिरो फुरियो आहे, सिंध जेतिरी लुटी आहे, सिंध जी जेतिरी फुल लुट थी आहे, सिंध जेको सठो आहे उहो त बर्दाश्त खां बि वधीक आहे। हाणे अची असांजे सिंध जे वजूद जे पोयूं पिया आहिनि त बाबा हिन खे 2 हिसनि में विरहायूं, हिन खे 3 हिसनि में विरहायूं, ॼण कंहिंजे पीउ जी जागीर न आहे सिंध। आउं चवां थो त खूनरेज़ी थींदी, खूननि जा दरिया वहंदा, भली जेकॾहिं इहा कंहिंखे भुले त असां हिन धरती माउ जा पुट हूं, हिन सिंध जा उहे ड्रब हूं। ड्रब अहिड़ी शइ आहे जंहिंखे जीअं लुड़ंदा आहिनि तीअं तेज़ीअ सां उभरंदो आहे। हीअ धरती जो पुट बि ईअं आहे हिते जो मां त छा, मां हिकिड़ो मरंदुमि, मूं जहिड़ा लख पैदा थींदा, करोड़ पैदा थींदा। हीअ नसलनि जी जंग आहे ऐं इहा तारीख़ शाहिद आहे त सिंध जी ख़ुशहाली सिंध जी दुश्मन रही, जो कॾहिं अरगून आया, कॾहिं अंग्रेज़ आयो, कॾहिं अरब साम्राज आयो, कॾहिं तातारी आया, कॾहिं तुर्खान आया, पर अॼु तव्हांखे कंहिं बि धारे जो वजूद न मिलंदो। सभु सिंध माउ पंहिंजे पेट में ॼण समाए छॾी, सिंधी करे छॾी। त हे बि असां चऊं था त असांजा भाइर थी वञनि न, पर हिननि खे पोइ एॾी हिननि खे पंहिंजे वतन सां मोहबत आहे त पोइ जेको असुलु हुननि जो माइटाणो मुल्क आहे, चवनि था त असां नहीं तो हम जो है सो उधर जाएं तो हमें एतिराज़ नहीं है। पर हाणे बिल क़ौमी असेंबली में आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन ते बहस बि क़ौमी असेंबली में थिए पई, ऐं क़ौमी असेंबली आहे इस्लामाबाद में। त पोइ क़ौम परस्त जेकॾहिं इहो बिल पास थिए थो या क़ौम परस्तनि जो एहतिजाज जेको आहे, जीअं तव्हां चयो त असांजो एहतिजाज कंहिंखे नज़र ई कोन थो अचे पुरअमन, इहो बिल जेकॾहिं पास थी बि वञे थो त पोइ तव्हां छा हिकमत अमली कंदो? पोइ तव्हां इस्लामाबाद वेंदो, सरहदूं बंदि कंदो छा? असां सभु ऑप्शन इस्तेमालु कंदासीं जदोजहद जा। सभु क़ौम परस्त पार्टियूं वेठियूं आहियूं ऐं गॾियल सलाह मशवरे सां, गॾियल पंहिंजी राय सां हिकु ताक़तवर जदोजहद कंदासीं। उन
उन में पंजाब जा रस्ता बि बंदि करे सघूं था, मुस्तक़िल धरणा हणी वेही सघूं था, मुस्तक़िल कराची में धरणा हणी वेही सघूं था। मतिलबु जेकॾहिं सिराइकी हज़ारा सूबे वारो बिल मंज़ूर थियो त असां चऊं था उतां जा सराइकी क़ौम आहिनि, असां उन्हनि खे मञूं था पिया, असां उनजी हिमायतूं कयूं आहिनि। उते जेकॾहिं उहे चाहिनि था वञी पंहिंजो बिल पास कराइनि था, उनखे सूबो ठहे थो, असांखे कोई एतिराज़ कोन्हे, असांजी ख़ुशी आहे। पंजाब असेंबली में पास कराइनि, उतां कराइनि वञी। क़ौमी असेंबली में इहो मसइलो वञी, क़ौमी असेंबली जे अंदरि इहो गैर आइनी कमु पिया कनि। हे उन आइन में ई हुनखे अख़्तियार कोन्हे को त हे गैर आइनी कमु पीपल्स पार्टी पई कराए। असांखे त फहमीदा मिर्ज़ा साहिबा ते बि अफ़सोस आहे त हुन इन रिथ ते बहस करण जी इजाज़त ॾिनी आहे। सिंध ते जे इम्कानी विरांगे या कंहिं बि हवाले सां ॻाल्हाइणु बहस कराइण बि आउं सम्झां थो त सिंधियुनि जी इहा इंसल्ट आहे, तोहीन आहे। ठीकु, वरी महिरबानी बशीर कुरैशी साहब, टाइम ख़तमु थी वियो। नाज़रीन, बशीर ख़ान कुरैशी साहब खे तव्हां ॿुधो ऐं आख़िर में मां सिर्फ़ु एतिरो ई चाहींदुसि त असांखे कोशिशि करणु घुरिजे त जेके मामला आहिनि अफ़ाम तफ़हीम सां हल कयूं, किथे इहे न थिए त हिकु भेरो ॿीहर वरी असांखे हालतूं ख़राबु थींदियूं नज़र अचनि। ऐं जीअं लॻे थो त जेकॾहिं सिंध जी इम्कानी तक़सीम जी ॻाल्हि थी त शायदि हालतूं ख़राबु थियनि ऐं पोइ सिंधी जेके आहिनि उहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी रस्ता रोक करण जे लाइ हर ऑप्शन इस्तेमालु करण जे लाइ तयारु हुजनि। तिखियूं ॻाल्हियूं में एतिरो ई शौक़ ज़दारी ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।